ऑल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सिंध पारां मुतालबनि जी मंताला 6 जनवरी ते भिट शाह खां निकितल पैदल लॉन्ग मार्च मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो कराची जी हदुनि घगर फाटक पहुचण बैदि मलिर प्रेस क्लब पहुतो, जिते सभी मुलाज़िमनि मुतालबनि जी मंताला एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ट्रेड यूनियन जे सदर मियां अब्दुर्रहीम भारे, जनरल सेक्रेटरी इकबाल लाड़क ऐं ॿियनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त इरीगेशन जा सभी मुलाज़िम पंहिंजनि हक़नि जी हासिलात लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह खां पैदल लॉन्ग मार्च करे हिते पहुता आहिनि। असांजा मुतालबा आहिनि त इरीगेशन मुलाज़िमनि जे सन कोटा बहाल कई वञे, मुलाज़िमनि खे सिहत कार्ड ॾिनो वञे, प्रोमोशनल पोस्टुनि ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे टाइम स्केल, इरीगेशन खाते जे सरकारी ज़मीनुनि, प्लाटनि, पाइलैंड, सरकारी क्वार्टरनि ऐं बंगलनि तां गैर वास्तेदार माण्हुनि जा कब्ज़ा ख़तमु कराए आपाशी मुलाज़िमनि खे घर ठाहिण लाइ लीज़ ते प्लाट ॾिना वञनि। हुन चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत संदि मुतालबा मंज़ूर न कया त 21 जनवरी ते हज़ारे मुलाज़िम वज़ीर आला हाउस तरफ़ लॉन्ग मार्च करे धरणो हणी वेही रहंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk